सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असा को जेकी वे गलती या खामी या खराबी वो सब कुछ जान होंदे पतो होंदे छजे नथी दूर नथी थे वरी वरी कयूं था उन जो कारण सिर्फ इवा छाकां त सब पाण दे तकियो ना ऐसा जो कसूर ना असा के सिर्फ नजर पंहिंजो पाण दे ॾिसणी ऐं जंहिं घड़ी पाण दे तकियो से उन्हीं ॾींहुं असां ठीक थियण शुरू थींदासीं ऐं पाण खे तकण जे लाइ असांखे उन मालिक सां जोड़ो पवंदो आहे। मालिक सां इन करे जोड़बो आहे छाकाणि असां अगरि पाण वेहींदा आहियूं असांजी खोपड़ी वरी घुमणु शुरू थी वेंदी आहे वरी ॾिसणु शुरू करे ॾींदा आहियूं पर असांखे जॾहिं वेहींदा आहियूं असांखे मालिक सां जोड़ो आहे त पोइ उहा असांखे हिकिड़ी शक्ति मिलंदी आहे रहमत मिलंदी आहे जेका वरी वरी चवंदी आहे त इहे ख़्याल मूंखे न अचणु खपनि ख़्याल न अचणु खपनि माना हक़ीक़त असांजे साम्हूं अचणु शुरू थी वेंदी आहे असांखे उनजी रहमत मिलणु थींदी आहे पंहिंजियूं जेके ग़लति चीज़ूं हूंदियूं नी ग़लति वीचार ग़लति ख़्याल हूंदा आहिनि उहे दूर थी करे असांखे वरी बहितरी तरफ़ वधण जो चांस मिलंदो आहे बहितरी तरफ़ वधंदा ऐं पोइ चांस ईअं ई मिलंदो आहे जी हो गोदकी भाई आयलमल जी कहानी आहे आयलमल घी जो कमु कंदो हुनजो वापारी हो दुकान ॾाढो सुठो ऐं जीअं घी हलंदो हो बि हलाईंदो त पोइ उन वक़्तु घी में हर को मिक्स कंदो भई हू इन करे रेट घटि हूंदो तो जॾहिं आयो सचे साईं जी शरण में घोराड़ी साहिबु ईंदो हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयो चार मां वेंदो सचे साईं ॾे ख़्यालु आहे मूं वटि मिलावटी आहे ग़लति कीअं करां इन करे उन चयो मां मिलावटी आहे कुझु बि न कंदो हाणे मिलावट न करे या कुझु न करे सॼो साफ़ करे कमु जेको ई कारोबार हुजेसि त ॻाल्हि आहे रेट वधेसि हर को जेको आहे को वठे ई न तव्हांजो हर को महांगो छॾे करे हलियो वञेसि तव्हांजो ॾाढो परेशान थी वञो कारोबार बीहजी वियो ऐं पोइ ऐं चयो ठीकु आहे मां नेम में वेही रहियोसीं हाणे मालिक जेको तूं ॼाणे उहो मां छा करां कारोबार बीहजी वियो मां कयां छा ऐं इहो नेम में उथियो सुभाणे ते वरी दुकान ते आयो त हुन हिक जी जॻह ते ॿ चीज़ूं रखी छॾियो ऐं जेको चवेसि अदा घी चए अदा हो बिल्कुलु साफ़ शुद्ध घी आहे जेको चवे हुनजो हे रेट आहे हे मिलावट वारो आहे जहिड़ो तूं चए मां ओड़ो ॾियां जेको बि चवे मां वटि ॿई रखिया आहिनि ऐं उनजी सचाई ऐं उनजी नियत खे ॾिसी करे यार हे माण्हू खोट न कंदो बसि जेको करे थो सही करे थो तव्हांजो लाइन में बीह करे हुनखां घी वठंदा हुजो एतिरो बार पाव हलियो एतिरो कारोबार हलियो जो तमामु घणी तरक़ी त साॻे नमूने जॾहिं असां पाण खे ॾिसणु शुरू कंदा आहियूं पंहिंजो पाण खे जाचणु शुरू कंदा आहियूं उन वांगुरु शुरूआती असां ते लेबो लॻंदा भई हाणे छा थी वियो त हलणु जहिड़ो कोन्हे कीअं नथो करे या छा थो करे ॻाल्हियूं कहिड़ी थो करे या छा थो हाणे सदा जीअं वेहींदो ईअं वेहे नथो कुझु ॾींहंनि ताईं इहे ॻाल्हियूं मूंखे ॿुधणियूं पवंदियूं जो हुनजो कारोबार बीहजी वियो लेकिन जंहिं ॾींहुं मुंहिंजी इज़त शराफ़त मान जो असरु पियो त पोइ सभु कुझु जीवन बहितर थियणु शुरू थी वेंदो आहे जेको पहिरियों बि शुरूआती थोरा झटका ईंदा नी हुनमें कोई शक कोन्हे कोई कुझु चवंदो कोई कुझु ॻाल्हाईंदो कोई कुझु ॿुधाईंदो उनजो कारण बि इहो आहे जेके पहिरियों चीज़ूं हूंदियूं नी असांजूं कयल उहे असांजा कर्म कटिबानी थोरे वक़्त जे लाइ भई जे अॻिते असांजो रस्तो सॼो साफ़ थी करे हले बहितर थी करे हले